नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे खां ख़बर ॾींदा हलूं त ठठे शहर जे वार्ड नंबर 3 जे काउंसिल सैयद अज़हर शाह ज़ैदी पारां वार्ड जे मुख़्तलिफ़ इलाक़नि आगर मौला दरगाह शाह गोहरगंजबाद ऐं जुणेजा कॉलोनी में राशन जा 150 बैग्स लिस्ट तहत तक़सीम। पुलिस इंतज़ामिया न हुजण सबबि माण्हुनि जी भीड़, हुकूमत पारां पाबंदी बावजूद माण्हू हिक ॿिए सां जाम थी बीठल हुआ। कोरोना वायरस फैलजण जो ख़दशो। इन मौक़े ते काउंसिल सैयद अज़हर शाह साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त राशन ज़िले इंतज़ामिया पारां सर्वे कयल लिस्टनि मूजिबि विराए रहिया आहियूं, जंहिंमें असांखे टोटल 150 बैग्स मिलियल आहिनि, जेके दरगाह शाह गोहरगंज जे आबाद में 66, आगर मौला में 20 ऐं बाक़ी 64 बैग जुणेजा कॉलोनी में विराया आहिनि, जॾहिं त बाक़ी रहियल माण्हुनि में 3 ॾींहंनि बाद राशन विरायो वेंदो। इन महिल सैयद अज़हर शाह सां गॾु वार्ड नंबर 2 जो काउंसिल सैयद अलमदार शाह अमीर खानी मौजूदु हो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो